नओं देरो वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां बिजली जी बंदिश ख़िलाफ़ टायर साड़े धरणो हंयो वियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि नओं देरो लाड़काणो रोड ते अंगाणे लाड़े वटि एहतजाज कयो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त 20 खां वधीक ॻोठनि जा रहवासी अहिड़े लाने लोड शेडिंग जे अज़ाब में मुब्तला आहिनि। बिल क्लियर हुजण बावजूद स्कार्प खाते जे 35 ट्यूबवेल जी बिजली भी काटी वई आहे। नओं देरो वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि बिजली जी अणियलाने लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, वधीक आगाह कजो। जी अमीर, नओं देरो भरिसां नओं देरो लाड़काणो रोड ते आगाणी लाड़े वटि 20 खां वधीक ॻोठनि जे ॻोठाणनि रोड ते रुकावटूं रखी बायूं ॿारे रोड ब्लॉक करे छॾियो। रोड बंदि हुजण सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां वॾे अंग में ट्रैफिक जाम थी वई। जॾहिं त एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ इब्राहिम शाह, हज़ार खान आगाणी, ज़मीर आगाणी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त 12 महीननि खां 20 ॻोठनि जी बिजलीअ जो तमामु घणो आज़ार वधी वियो आहे। 24 कलाकनि मां फ़क़ति 2 कलाक बिजली ॾिनी वञे थी। असां ॻोठनि मां 8 खां 10 लख रुपया रिकवरी भी कराए ॾियूं था, पर पोइ बि असांखे बिजली जी फ़राहमी नथी कई वञे। ॻोठाणनि इहो बि ॿुधाईंदे चयो त स्कार्प खाते पारां जेके 35 ट्यूबवेल लॻायल आहिनि उन्हनि जूं हर महीने अदायगियूं बि थियनि थियूं। सेप्को अख़्तियारनि उन्हनि जी बि बिजली काटे छॾी आहे, जंहिं करे असांजी जेका ज़राअत जो जियापो आहे उन्हनि में तक़रीबन अंबनि जा बाग़, ज़ैतूननि जा बाग़, गुलाब जे गुल तोड़े सब्जियुनि जा जेके ज़मीनुनि वाड़ियूं थींदियूं आहिनि उन्हनि खे बि पाणी नथो मिले ऐं उहे सोकड़े जो शिकार थी वियूं आहिनि। जॾहिं त हिन वक़्त ताईं असां केतिरनि खे दाहूं पिणु ॾिनियूं, पर असांजी दाह कंहिं बि न ॿुधी ऐं हिन वक़्त ताईं धरणो जारी हुयो। जॾहिं त 4 कलाकनि बैदि एक्सीएन लाड़काणो ज़हूर कुरैशी, SDO नओं देरो ऐं पुलिस अमलदार मुज़ाहिरीन वटि पहुची कंहिं ख़ातिरी कराई त बिजलीअ जी फ़राहमी यकीनी बणाए बंदि पयल जेके ट्यूबवेल आहिनि उन्हनि जी बि बिजली ॾिनी वेंदी त जीअं ज़मीनूं तव्हां जूं आबाद थी सघनि। हिन वक़्तु धरणो ख़तमु करे। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद।